रावल खान असां नथा चाहियूं त पंहिंजो पाण में विढ़ी तबाह थियो। इन जे करे तव्हां वटि दांह खणी आया आहियो। बाबा साईं, इन रूंडे असांखां पंहिंजा पूरा 5 लख रुपया वरिता निसंग जे लाइ। हाणे इहे न को 5 लख रुपया ॾिए थो न को संग थो ॾिए। हाणे तव्हां ॾे हलिया आया आहियूं। इन संग जो आसरो लाहे छॾियो। आसरो लाहे छॾियो? छो रे सर? उहो इन करे जो रूंडे खां मूं रिश्ते जी घुर कई आहे। बाबा साईं, रूंडे जी छोकिरी सां भली तव्हां शादी कयो। इहे जेके 5 लख रुपया असां रूंडे खे न आहिनि उहे तव्हां भरे ॾियो। तूं मूंखां 5 लख लेणी थो या तूं मूं वटि रखी वियो आहे 5 लख जो मां तोखे भरे ॾियां? रेसा असांजो मक़सदु त पंहिंजो मक़सदु पाण वटि रखो ऐं कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। रूंडे जी धीअ जो संग मूं घुरियो आहे ऐं हाणे हुन सां शादी बि मां कंदुसि। ऐं हा, जेकॾहिं तव्हां ॿई विच में आया हो त तव्हांखे मारे तव्हांजी लाशुनि खे ॿोरी में विझी तव्हांजे पीउ जे हवाले कंदुसि। सम्झाई? इहो अदा चाकर हो जेको तव्हां मथां रहम खाईंदो। मां रावल आहियां, रावल। मूं मां रहम जी उमेद न रखिजो। हाणे ठीकु आहे, हितां पेर ठाहियो। ऐं हा, आईंदा मां तव्हांजी का बि शिकायत न ॿुधां। मां अञा ज़िंदा आहियां। हलो कंटी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।